हाजी नाज़रीन असी इन वक्त खैरपुर स्टेशन ते मौजूद आहियूं जिते ग्रीन लाइन 5 अप जेका आहे उहा मौजूद आहे। हिते मुसाफ़िर जेके आहिनि से सुबुह खां वठी इन कुछ ट्रेनुनि में वेठा आहिनि, कुछ ॿाहिरि बीठा आहिनि। मुख़्तलिफ़ इहे जेके मंज़िलुनि ॾांहुं वेंदड़ मुसाफ़िर आहिनि उहे सभु हिन ट्रेन में मौजूद आहिनि। इहे सुबुह 11 बजे खां हिते मौजूद आहे। इहे मुसाफ़िर सख़्तु परेशान आहिनि इन गर्मीअ जी सूरत हाल में, इन तकलीफ़ जी सूरत हाल में बि हीअ जेके आहिनि पंहिंजो हिन में मुसाफ़िर मौजूद आहिनि। जेको घोटकी वारो इंतिहाई दर्दनाक वाक़ियो थियल आहे उन में ई जेको आहे इहे अञा ताईं ट्रेनूं जेके आहिनि हिते बीठल आहिनि। अचो त हिते मुसाफ़िरनि सां बि ॻाल्हि ॿोल करियूं ऐं असां सां स्टेशन मास्टर बि मौजूद आहिनि, उन्हनि खां पुछूं त हिते कहिड़ी मौजूद आहिनि। इन खां अलावा ॿाहिरियूं गंबट स्टेशन आहे या टंडोमस्ती स्टेशन ते कहिड़ियूं गाॾियूं बीठल आहिनि। पिंडी वञे पई ऐं हुन खां बाद में हीअ ट्रेलमेंट एक्सीडेंट जे करे हिते स्टे कई अथई 11 बजे खां वठी आहे। हिन टाइम ताईं त मुसाफ़िरनि जे लाइ असांजे खैरपुर जे अवाम काफ़ी हद खां वधीक फैसिलिटीज़ जे लाइ, पाणी खाधे जे लाइ ऐं जूस ॿियो टियों काफ़ी माना हद खां वधीक मदद कई अथऊं ऐं कंहिं मुसाफ़िर खे तक़रीबन शिकायत न हूंदी त असांखे का शइ न मिली आहे। रेती घोटकी में जेको सान्यो पेश आयो आहे ऐं उन सबब जे करे जेके हिते ट्रेन खैरपुर स्टेशन ते रुकियल आहे ग्रीन लाइन, उन में जेके मुसाफ़िर हुआ उन जे लाइ खैरपुर डिज़ास्टर मैनेजमेंट सेल KDC जी तरफ़ों पानी जो इंतज़ाम किया हुआ है। रात 4 बजे के करीब हम पहले वहाँ रुके थे दूसरे स्टेशन पे, 11 बजे यहाँ पहुँचे हैं। सबसे पहले तो मैं यहाँ के लोगों का बहुत ज़्यादा शुक्रिया अदा करता हूँ कि उन लोगों ने हमारा बहुत ख्याल रखा। बर्फ़ तक हमें दी है, पानी दिया है, खाने को दिया है, चाय तक दी है, खाना दिया है। कराची से 10 बजे चली थी, सुबह 4 साढ़े 4 बजे बंद हो गई थी। दिक्कत इंतज़ार है, बस ये है कि रास्ता खुल जाए और हम लोग जाएँ। हाजी नाज़रीन तव्हां स्टेशन मास्टर जूं बि ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं, हितां जे मुख़ैर हज़रात जूं ॿुधियूं, मुसाफ़िरनि जूं बि ॻाल्हियूं ॿोलियूं ॿुधियूं त हितां जे जेके पंहिंजो रेलवे स्टेशन जो अमलो आहे उन्हनि बि हिननि खे जेके आहिनि से सहूलियतूं ॾिनियूं आहिनि। इन खां अलावा मुख़ैर हज़रात या KDC जी टीम हिते मौजूदु आहे जिन हिननि खे पाणी बि ॾिनो आहे, बिरयानी बि ॾिनी आहे ऐं चांहि जो बि बंदोबस्तु कयो आहे। उन वक़्त ताईं हितां जा शहरी खैरपुर जा रहवासी हिन मुसाफ़िरनि जी जेकी असांजा हिते मुसाफ़िर पंहिंजो महिमान आहिनि उन्हनि जी ख़िदमत जेको आहे सो जारी रखंदा। मुख़्तलिफ़ तंज़ीमूं, मुख़्तलिफ़ जेके माण्हू आहिनि, अवाम बि जेको आहे सो हिननि जी ख़िदमत करण चाहे जीअं जेको आहे हीअ पंहिंजी मंज़िल ताईं पहुचनि उन वक़्त ताईं हिननि जी जेको आहे ख़िदमत जारी रखी वेंदी। कैमरामैन अशरफ अबड़ो सां गॾु ख़ान मोहम्मद सोलंगी, सिंध TV न्यूज़, खैरपुर।